महंगाई सबब जिते मिडिल थोड़े गरीब तबको परेशान है उते चोटियारी जड़े शहर में भी 4 व्हील गाड़ियुनि जियां 2 व्हीली गाड़ी मोटरसाइकिल ते केतरा ही नौजवान मुसाफरन तोड़े सामान के मंजिल ते पहुचाए पंहिंजो रोज़गार कनि था। इन हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था चोटियारियूं खां दोस्त अली कीरियो जी ही रिपोर्ट। गाड़ी वाला 500 रुपया वठंदा आहिनि, असां तकरीबन 50 रुपया वठंदा आहियूं। 10 रुपया 11 रुपया किलोमीटर जे हिसाब सां वठंदा हुआसीं किरायो। असां 2 माण्हू खणी वञी सघूं था या माण्हू वधीक खणी माण्हू खणी वञी सघूं था। असीं भिट में परे परे ताणी वेंदा आहियूं। मसाला भिट में जाम आहिनि। गाड़ी जी पंचर थींदी आहे ऐं गाड़ी नुक़सान बि कंदी आहे, क्लिप प्लेट साड़ींदी आहे वज़न जे हिसाब सां, मेज़ल जे हिसाब सां। पर ग़रीब जे हिसाब सां वञिणो पए थो, बचनि जी उन हिसाब सां पंधु करिणो पए थो, वञिणो पए थो। साईं ग़रीब माण्हू आहियूं, 200-250 रुपया जी बचत ते ॿियो छा थो बचे। 7-8 किलोमीटर हलूं था, 5 हले वञूं था, 50 रुपया थो किरायो मिले। 50 रुपये मां 30 रुपये जो तेल थो सड़ी वञे, 20 रुपया असां ग़रीबनि खे बचनि। छा कयूं, मज़त अची वई आहे। हाणे ग़रीब माण्हू वञूं केॾां। हर शइ चढ़ी वई आहे, असांजा किराया जेके उहे उन जाइ ते मुतालबो असां ग़रीबनि सां सहूलियत करी वञे। गवर्नमेंट सां असांजो उहो मुतालबो त असां सां सहूलियत करी वञे। जेके भाड़ा महांगा आहिनि, हर शइ महांगी आहे, असां ग़रीब मिसकिन माण्हू उन रोज़गारी खे रसियो नथा सघूं। महिरबानी करे उन खां पोइ जिते 5000 ते वञे थी जीप, असां वञूं था उते 1000 रुपये मिले, जंहिंमें असांखे कोई शइ कोन थी बचे पए। महिरबानी करे गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त असां ग़रीबनि जी मदद कई वञे। पेट्रोल हर शइ महांगी लॻी पई, असां ग़रीबनि जो को बि मसइलो नथो हल थिए। किलोमीटर हितां खां 4 किलोमीटर आहे पनियल, जितां चोटियारी खां 50 रुपया किरायो असांजो मिलंदो आहे। 12.5 रुपया किलोमीटर थिए थो। असां हीअं रेगिस्तान में घणो वेंदा आहियूं। चोटियारी खां रेगिस्तान थियो, बांजो तड़ थियो या अथलाऊ थियो, हेॾा ममो थियो, पुलनि ते मिटियारो थियो। शहर चोटियारी मां खणंदा आहियूं, खिपरो वेंदा आहियूं, मीरपुर ताईं बि वेंदा आहियूं। शहर जो लॻंदो आहे त कोन छॾींदा आहियूं, अक्सर करे खणंदा आहियूं। मोटरसाइकिल वज़न बसि 2 कटा हुजनि, 3 कटा, 3 बोरियूं भाणियूं थी सघनि थियूं, उहो बि खणी वेंदा आहियूं। उहो खणी रसा ईंदा आहियूं। 3 बोरियूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि उन साॻियो किरायो असांजे लाइ साॻियो हूंदो आहे। घणी दिहाड़ी बची वेंदी आहे? 200-300 रुपया रोज़िया मिलंदा आहिनि। वहाँ बांजी तड़ ते 1200-1300 रुपये, उतां जी जीप अचे त वठे 5-6 हज़ार रुपया, ऐं 1300 रुपये हिन हमराए खणी आयो आहियां हिते छॾणु। पंचर जो सॼो सामान खणंदा आहियूं, पलक, चैन जूं लाकूं, ऐं तंहिंखां पोइ थी वेंदी आहे इंजन जी बस्ट थी वेंदी आहे, पोइ हाणे जीप में खणी ईंदा आहियूं। तक़रीबन त ट्रेल जे खणी ईंदो आहे 40 पौंड जे, बेल खणंदो आहे त 35 पौंड। वज़न घणो खणंदा? वज़न तक़रीबन 2 माण्हू थियो ऐं